नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त ताईं घोटकी मां ख़बर ॾींदा आहियूं। घोटकी भरिसां सरहद में मारवाड़ी बिरादरी पारां मज़हबी त्योहार होली जे मौक़े ते क्रिकेट टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें सरहद मीरपुर माथेलो ऐं घोटकी जी टीमुनि हिसो वरितो। क्रिकेट जो फाइनल मारवाड़ी बी ऐं मारवाड़ी ए टीम विच में थी गुज़र, जंहिंमें मारवाड़ी बी टीम 3 विकेटुनि जे नुक़सान ते टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरितो। उन मौक़े ते यंग मलिक इताह जे सदर ऐं सिटी एक्शन कमेटी जे सरहद जे चेयरमैन चीफ अहमद अली मलिक पारां फतह टीम खे रोक रक़म ऐं ट्रॉफियुनि सां नवाज़ियो वियो। उन मौक़े ते सियासी समाजी धुरियुनि जागवान एडवोकेट अब्दुल सलाम मलिक, आमिर मलिक, मुखी सगनू राम, साफ़ी राणा रियाज़ ऐं ॿियनि शिरकत कई। क्रिकेट टूर्नामेंट बाद आयल महिमाननि पारां मारवाड़ी बिरादरी खे होली जूं मुबारकूं पिण ॾिनियूं वयूं, जॾहिं त पीपी अॻवान मीर हमज़ा खान संदरानी पारां फतह टीम जे मान में मांझांदो पिण ॾिनो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।